अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं शफ़क़त अली। जॾहिं त असांजो जेको सिलसिलो आहे जनरल सिंधी जे लेक्चर्स वारो, उहो असां कंटिन्यू रखंदे अॼु हिकु ॿिए लेक्चर सां हाज़िर थिया आहियूं। त इन सिलसिले में अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई राह जा बैत या उनजी शाइरी। असां कुझु सिटूं कुझु बैत असां डिस्कस कंदासीं ऐं उनजी कोशिशि कंदासीं तशरीह ऐं सम्झण ॾियूं तव्हांखे। बाक़ी जेको असांजो बैतनि वारो क्वेश्चन आहे जेको जनरल सिंधीअ में, उन जे लाइ प्रॉपर असां हिकिड़ो लेक्चर ॾेई चुका आहियूं। त उन जो जेको पार्ट आहे जनरल सिंधी जो बैतनि वारो पार्ट ऐं पोर्शन आहे, त उनखे डील कीअं कजे, उन जे लाइ असां जेके पंहिंजूं टिप्स ऐं टेक्निक्स असां तव्हां सां डिस्कस करे चुका आहियूं। त जेकॾहिं तव्हांखे ही बैत कीअं था लॻनि या सम्झ में अचनि था या नथा अचनि ऐं ईज़ी फील थिए थो या थोरो अञा डिफ़िकल्ट फील थिए थो, त उन सिलसिले में काइंडली तव्हां पोयों जेको असांजो लेक्चर आहे उहो ॿुधी वठो। ऐं हीअ जेके असांजा अॼोका बैत आहिनि, असां उहे पोएं लेक्चर वांगुरु जिते असां शाह करीम बुलड़ी वारे जी शाइरी डिस्कस कई आहे, हिन में बि असां ईअं ई कंदासीं, तशरीह ऐं असां सम्झण ॾियण जी कोशिशि कंदासीं। बाक़ी जेको क्वेश्चन लिखण जो जेको सुवाल थो असां वटि अचे ज़हन में, त उन जे लाइ तव्हां काइंडली पोयों असांजो लेक्चर ॿुधी अचो। उन में असां बाक़ाइदा डिटेल हिकिड़ो लेक्चर ॾिनो आहे त जेको बैतनि वारो सुवाल आहे उनखे हल कीअं कजे ऐं उन में स्कोर कीअं खणिजे। ठीकु आहे। त हिन सिलसिले में जेका ही शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी आहे, त उहा शाइरी तव्हांखे सॉफ्ट कापी में बि मिली सघंदी, जिते किथे उन खां बाद में हार्ड कापी में बि तव्हांखे मिली सघे थी। असां खे दोस्तनि कुझु मशवरो ॾिनो या रिक्वेस्ट कई त साईं जेके अॻु में तव्हां डिस्कस करे चुका आहियो शाह करीम बुलड़ी वारे जा बैत, काइंडली तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बि कुझु बैत शइ जेकी चऊं डिस्कस कयो, थोरी तशरीह उन्हनि जी ॾियो ऐं सम्झण ॾियो असांखे, त असांखे थोरो ईज़ी फील थिए पियो। त उन लाइ जेकॾहिं तव्हां चाहियो था पाण उनखे पढ़ण लाइ शाह साईं जो जेके बैत आहिनि, त उन जे लाइ शाह साईं जो जेका रिसाला आहिनि उहे तव्हांखे हार्ड कापी में मिली वेंदा। उहे तव्हांखे सॉफ्ट कापी में एप्लीकेशन जे ज़रिए बि मिली सघनि था। ठीकु आहे। त उन में तव्हांखे हर जेको शाह साईं जो सुर आहे उहो तव्हांखे उन सुर जा जेके बैत उन जो सम्झण तव्हांखे आसानी सां मिली वेंदियूं। पर रही ॻाल्हि इहा त असांखे हिकिड़े जेको क्वेश्चन आहे असांजो नंढड़ो, उन में सिर्फ़ु 4 ऐं 5 बैत हूंदा आहिनि। असांखे उन सिलसिले में एतिरी कोशिशि न करणु खपे, एतिरो छो त हींअर तव्हांजो जेको CC24 आहे उन में तव्हांजो टाइम बिल्कुलु तव्हां वटि थोरो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु 4-5 बैतनि जी जेके लाइनूं आहिनि उन्हनि खे तव्हां जेकॾहिं सम्झण जे लाइ सॼो रिसाले जे पोयां वेंदा, या जेका सिर्फ़ु शाइरी वारा ॿिया कापियूज़ आहिनि ऐं तव्हांजो सॉफ्ट जेके एप्लीकेशन उहे पढ़ंदव, तव्हांजो टाइम काफ़ी हलियो वेंदो। इन सिलसिले में असां इहो सोचियोसीं त दोस्तनि खे फैसिलिटेट कयूं, हेल्प आउट कयूं उन्हनि खे, त तव्हां भले पढ़ी वठो। जेकॾहिं तव्हां टाइम आहे त भिट जे घोट जे रिसाले खे तव्हां बिल्कुलु रटे छॾियो, यादि करे छॾियो, उन मां सम्झण जी कोशिशि कयो। ऐं शाह साईं जो जेको रिसालो आहे उहो पूरी लाइफ तव्हांखे ॿुधाए थो त लाइफ गुज़ारिजे कीअं। ठीकु आहे। त उन सिलसिले में असां इहो कोशिशि कयूं पिया अॼु, त असांजी हिकु नंढड़ी कोशिशि आहे त असां तव्हांखे कुझु बैत अहिड़ा सम्झायूं, तशरीह ॾियूं, सम्झण ॾियण जी कोशिशि कयूं, त जीअं तव्हांखे आसानी लॻे त जेको बैतनि वारो पोर्शन आहे उन खे असां कहिड़े तरह सां थोरो रीडिंग वग़ैरह करे या तशरीह सम्झण कीअं था ॾेई सघूं, उन सिटुनि मां असां माना कीअं था कढी सघूं। इन सिलसिले में तव्हांखे जेको जनरल सिंधी जा बुक आहिनि उन में बाक़ाइदा शाह साईं जा जेके बैत आहिनि या जेके ॿिया असासी शाइरी जा शाइर आहिनि या तव्हांजी जदीद शाइरी जा शाइर आहिनि, उन्हनि जी बि तव्हांखे शाइरी मिली वेंदी, उन्हनि जी सम्झणी बि तव्हांखे आसानी सां मिली वेंदी। पर असां कुझु दोस्तनि खे चऊं हा कईसीं त असां कुझु शेर जेके आहिनि शाह साईं जा उहे असां डिस्कस कंदासीं ऐं उहे असां YouTube चैनल ते अपलोड कंदासीं। त इन सिलसिले में असां तव्हांखे वरी इहा गुज़ारिश कंदासीं, जेकॾहिं तव्हां अॼोके बैतनि मां तव्हां सम्झो था त जेको बैतनि वारो पोर्शन आहे उहो कीअं हल कजे, त उहो काइंडली उन जे लाइ तव्हां असांजो पोयों लेक्चर ॿुधी वठिजो। उन में असां सॼो डिस्कस कयो आहे त उहो बैतनि वारो जेको पोर्शन आहे या पार्ट आहे, क्वेश्चन आहे, उन खे हल कीअं कजे, उन में स्कोर ज़्यादा कीअं खणिजे। त इन सिलसिले में असां अॼु जस्ट कोशिशि कंदासीं तशरीह ऐं सम्झण ॾियण जी। बाक़ी जेके टेक्निक्स आहिनि उहे असां पोएं लेक्चर में डिस्कस करे चुका आहियूं। उन लाइ तव्हांखे उहो असांजो YouTube चैनल ते रखियलु जेको लेक्चर आहे उहो तव्हांखे ॿुधणो पवंदो। त इन सिलसिले में अॼु असां शाह भिटाई खे जा कुझु जेके बैत आहिनि उहे कोशिशि कयूं था, ऐं इन सिलसिले में असां पाण बि कुझु शाह साईं जे बैतनि खे पढ़ी करे ऐं थोरो डिस्कस करे असां बि इंजॉय कंदासीं ऐं असां बि इनशाला सकून वठंदासीं ऐं असां बि काफ़ी शयूं सिखण जी कोशिशि कंदासीं तव्हां सां गॾु गॾु। ठीकु आहे। त इन सिलसिले में अॼोको जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई राह जी जेका शाइरी आहे उहा। हिन में हीअ जेको शाइरी जो जेको असां हीअ क्वेश्चन या हीअ जेको असांजो टॉपिक आहे अॼु वारो, इहो तव्हांजो
जनरल सिंधी जी बैतनि लाइ त ज़रूरी आहे, पर इन सां गॾोगॾु तव्हांजो जेको लिटरेचर जो क्वेश्चन आहे या उन में जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे ख़ासि करे, उन में भिटाई साहिब जो जेकॾहिं कंहिं बि एंगल सां क्वेश्चन अची थो वञे त उन सिलसिले में ही तव्हांजे लाइ बैत इनशाला मददगार साबित थी सघंदा। ठीकु आहे, त शाह साईं जो बैत आहे वाहदहू जे वढिया कया इल्लाह अध। ठीकु आहे, ही पहिरों नंबर बैत। से धड़ पसी सद कंहिं अभागी न थिए। अच्छा, हिन जी तशरीह ईअं आहे त हिन बैत में शाह साईं फरमाए थो त अल्लाह ताला जा प्यारा जॾहिं हक़ीक़त जा हामी बणिजी इहो इक़रार कनि था त अल्लाह ताला हिकु आहे, उन सां ॿियो को बि शरीक न आहे, त अहिड़ी सूरत में दुनिया जी हर शइ खे हू घटि सम्झणु लॻंदा। ठीकु आहे, एतिरे क़दुरु जो पाण बि विसारे था छॾनि ऐं उहे इन मंज़िल ते पहुची को न भाॻो हूंदो जेको अञा बि पंहिंजे नफ़्स जे ताबे रहे, यानी जेको अल्लाह साईं खे अकेलो थो सम्झे। ठीकु आहे, ऐं हू सम्झे थो त अल्लाह ताला हिकु आहे, उन सां कोई बि शरीक न आहे, त उन सां उन ईमान ते या इन अक़ीदे जे बुनियाद ते पहुची करे कोई अहिड़ो माण्हू हूंदो जेको पंहिंजे नफ़्स जे ताबे रहंदो, यानी ऐं उहो पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि करण लाइ पाण पतो ॾींदो रहंदो। ठीकु आहे, त हिन मां असांखे इहो सबक़ु मिले थो या असांखे इहो हासिलु मतिलबु आहे त जेकॾहिं अल्लाह ताला जी हिकिड़ाई खे असां तस्लीम कयूं था दिलि सां, छो त असांखे यकीन आहे त अल्लाह ताला हिकिड़ो ई आहे, इबादत जे लाइक़ु बि उहो ई आहे, त असांजा जेके ॿिया दुनियावी कम आहिनि जितां असांजो नफ़्स ख़ुशि थिए त असां उन्हनि खे एतिरी अहमियत न ॾियूं। ठीकु आहे, त हिन में शाइर जेको आहे उहो अल्लाह ताला जी वादानियत या उन जी जेका चऊं वननेस आहे उन ते बिलीव करे थो ऐं चए थो त जेकॾहिं अल्लाह साईं सां तव्हांखे इश्क़ु आहे, उन जी हिकिड़ाई तव्हां बयानु कयो था त ॿियूं जेके नफ़्स खे ख़ुशि करण वारियूं शयूं आहिनि उन्हनि खां तव्हां अवॉइड कयो, उनखे तव्हां सेकेंडरी सम्झो, उनखे प्राइमरी न सम्झो। ठीकु आहे, त इन सिलसिले में असांजो इहो बैत ईअं थियो। अच्छा, ॿिए बैत ते असां अचूं था त ॿियो बैत आहे मर मरी मर मरी आऊं रोन आऊं रोअन आऊं रोअन मोटी आ मकांद मोटी आओ मकांद कचन वॾा पांद कचन वॾा पांद जीअण थोरा ॾींहड़ा जीअण थोरा ॾींहड़ा। अच्छा, हिन सिलसिले में हीउ जेको बैत आहे हिन में हीउ वर्ड जेको आहे कांध, ही म अखर अचे ऐं उनजे मथां ज़बर हुजे, ही म मीन्स न ऐं कांध चइबो आहे मुड़ुस खे। ठीकु आहे, त इन सिलसिले में तव्हां वर्डनि खे ईअं टोड़ण जी कोशिशि कजो उते बि। त हिन सिलसिले में शाह साईं चए थो त कंहिं सूर्य जी जेका चऊं घरवारी आहे त उन जे वातां चवराए थो इहो। ठीकु आहे, सूर्य माना फाइटर वॉरियर वेढ़ाको, उन जे वातां चवराए थो, छो त शाह साईं जी जेका तक़रीबन शाइरी आहे उन रिप्रेज़ेंट कयो आहे वोमेन खे। ठीकु आहे, त हिन में जेको सूर्य जी ज़ाल आहे उन जे वातां शाह साईं चवराए थो इहो त जेकॾहिं तव्हां जंग में वञो था ऐं तव्हां उते सिर ॾियो था ऐं सिर ॾियो था त मां रोअंदसि, पर तव्हां जंग मां पुठी ॾेई भॼी न मोटिजो। ठीकु आहे, त हू चए थी जेकॾहिं तव्हां जंग में वञो था ऐं जंग में वञण खां बाद में उते मरी वञो था त मूंखे क़बूलु आहे, पर जेकॾहिं तव्हां उतां जंग मां डिॼी हिसजी भॼी ईंदो इहो क़बूलु न आहे। छाजे करे त जेके ज़माने में मुआशिरे में ताना मिलंदा न उहे हमेशह लाइ हूंदा, त तव्हांजो जेको कांध हुयो मुड़ुसु हुयो उहो डिॼणो ऐं बुज़दिल हुयो, उहो भॼी मोटी आयो। इन जे करे चए थो जीअण जा थोरा ॾींहं आहिनि, मरी त माण्हू पोइ बि वेंदो। इन जे लाइ तव्हां जेकॾहिं विढ़ण वञो था जंग जे मैदान में आयो त उते जोधनि जवाननि वांगुरु विढ़ो ऐं उतां भॼण जी कोशिशि न कयो, भले तव्हां मारिया छो न वञो। ठीकु आहे, त हिन सिलसिले में असांखे हिन मां बि इहो ई चऊं सम्झणी मिले थी त जॾहिं बि असांजे कंहिं दंगनि ते ऐं नंगनि ते अहिड़ो को ॾींहुं अचे त असां बि पंहिंजो पाण बहादुरी सां मुंहुं ॾियूं ऐं पंहिंजो पाण विढ़ूं ऐं असां कॾहिं बि पुठी ॾेई करे भॼूं न। असां इन मां असांखे इहो सबक़ु मिले थो, पोइ उहा असांजी चऊं धरती हुजे, उहे असांजा नंग हुजनि या उहे असांजा दंग हुजनि, त इन मां बहादुरी जो ऐं जेको चऊं विढ़ण जो जेको सबक़ु आहे त पंहिंजो जेकॾहिं तव्हां पंहिंजे हक़ ते आहियो ऐं तव्हांजो जेको राइट आहे उन जे लाइ तव्हां भले कहिड़ियूं बि तकलीफ़ूं ऐं ईज़ा ॾिसो, पर उन ते सरेंडर न कयो ऐं गिव अप न कयो ऐं पुठिते न हटो।
ठीकु आहे, इन मां असांखे इहो सबक़ु मिले थो। अच्छा, हिन सिलसिले में शाह साईं जो असांखे ॿियो बैत मिले थो, वहदहू ला शरीक लहू, वहदहू ला शरीक लहू, जान थो चई ईअं, जान थो चई ईअं, ता मंझ मोहम्मद कारणे, ता मंझ मोहम्मद कारणे, निरतऊं मंझां, निरतऊं मंझां नीह, सो तूं वञो कीअं, सो तूं वञियो कीअं, नाए कंध ॿियनि खे, नाए कंध ॿियनि खे। अच्छा, त हिन शेर में जेका शाइर चवणु चाहे थो या जेको पैगाम आहे असांजे लाइ, तव्हांजे लाइ, त उहो इहो आहे त बेशक अलाह ताला हिकिड़ो ई आहे ऐं संदसि को बि मटु न आहे। ठीकु आहे, ऐं जॾहिं तव्हां ईअं तस्लीम कयो त अलाह साईं हिकिड़ो आहे, त पोइ ख़ुशीअ सां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत वचां पंहिंजो वसीलो वठो, यानी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजो वसीलो सम्झो, उन जी मार्फत पंहिंजो पाण खे अलाह ताला जा जेके हासिलात आहिनि उहे वठण जी कोशिशि कयो ऐं उनखे तव्हां वसीलो कयो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, त असां उन जा उमती आहियूं, असां उन जा पोइ लॻा आहियूं, उन जा फॉलोवर आहियूं असां। ऐं चए थो त जेकॾहिं तव्हां इहो तस्लीम बि कयो था त अलाह साईं हिकिड़ो आहे, ठीकु आहे, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो जेको आहे त नबी आहे लास्ट, त उन खां पोइ चए थो त उन खे वसीलो कयो, नबी आहे तव्हांजो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन खे तव्हां वसीलो कयो, तव्हां ॿियनि जे दर ते छो था वञो, ॿियनि जे दरनि ते झुकी करे तव्हां उन्हनि खे वसीलो छो था बणायो। ठीकु आहे, त उन मां हू चए थो त माना ॿियनि धारनि जे आॾो पाण खे गेजू करी, माना पाण ॿियनि खे छो था तव्हां वञो ऐं उन्हनि खे छो था तव्हां चओ। अच्छा, कोशिशि करियूं त असां पंहिंजे प्रॉफिट खे वसीलो बणायूं ऐं ज़रियो बणायूं, त असांजूं जेके बि हासिलात आहिनि, जेके बि असांजूं जाइज़ ख़्वाहिशूं आहिनि, उनखे पूरो करण जे लाइ असां उनखे नबी साईं जो वास्तो ॾियूं, उन खे असां वसीलो करे पेश कयूं, बजाए इन जे जो असां कंहिं ॿिए खे बि पेश कयूं वसीलो करे। ठीकु आहे, त हिन सिलसिले में इन मां इहो चवणु चाहे थो शाइर। हिकिड़ो शाह साईं जो ॿियो बैत डिस्कस कयूं पिया, कूड़ कमाए कच, कूड़ कूड़ कमाए कच, उथी और अल्लाह, उथी और अल्लाह सी, कढ तूं दगा दिल मां, कढ तूं दगा दिल मां, साहिब वणे सच, साहिब वणे सच, मोहब्बत संदो मन में, मोहब्बत संदो मन में, माणक माणक बारिज बारिज मच, इन पर उथी अच, इन पर उथी अच, त सौदो सौदो थिए सफ़रो सफ़रो। अच्छा, हिन जी अच्छा हिन बैत जी जेका सम्झणी आहे, जेको हिन जो मतिलबु आहे उहो इहो निकिरे थो त जेको बि इंसानु कूड़ कमायो आहे वापार वहिंवार दौरान, पंहिंजी ॾेती लेती दौरान, ठीकु आहे, त उहो चए थो हाणे धणीअ सां पंहिंजो हाल अहिवाल कयो, पंहिंजे पालणहार सां हाल अहिवाल कयो, ऐं जेको दिलि में कूड़ कुपत आहे तव्हांजी में, दगा आहे, ठगी आहे, फ़रेब आहे, उहो कढो, छो त जेको साहिबु आहे, जेको पालणहार आहे, उन वटि सिर्फ़ु सच अघ में थो, उन वटि सिर्फ़ु सचो एक्सेप्ट कयो वेंदो आहे, उन वटि कूड़ ठगी दगा कॾहिं बि एक्सेप्ट न थी आहे। त इन सिलसिले में हू चए थो पंहिंजे मन खे सचो कयो, दगा कूड़ ठगियूं फ़रेब ड्रोह
ऐं जेका वेरी आहियो कंहिं ॿिए जा इहे दिलि पंहिंजी मां कढी अचो ऐं पंहिंजे पालणहार ॾांहुं रुजू कयो। त इहो जेको तव्हांजो वापारु हूंदो यानी जेको तव्हां पंहिंजे पालणहार जी तरफ़ वेंदो उन सां कम्युनिकेशन करण जी कोशिशि कंदव त उहो तव्हांखे पोइ फ़ाइदो थींदो। जेकॾहिं तव्हां चओ था त कूड़ बि हणूं, ठगियूं बि कयूं, फ़रेब बि कयूं, असां ड्रोह बि कयूं असां ऐं पंहिंजे पालणहार सां बि रुजू कयूं, उन जी ख़ुशनुदी हासिलु कयूं, त ईअं कोन थींदो। उन जे लाइ हीउ हिकिड़ो यूं सम्झो त शर्त आहे त जेकॾहिं तव्हां कूड़ ऐं दगा ऐं ठगियुनि खां हथु कढंदव, सिधो सचा थी बीहंदव ऐं पंहिंजी मन में मेरु जेको आहे न रखंदव कंहिं ॿिए जे लाइ ऐं इंसान ज़ात सां मुहबत कंदव, त पोइ तव्हांखे जेको मालिक आहे उहो पंहिंजी मार्फत ॾींदो ऐं तव्हांखे पंहिंजी ख़ुशनुदी ॾींदो ऐं तव्हां उनजी ख़ुशनुदी हासिलु करण में कामयाबु थी वेंदो। अदरवाइज़ इहो पॉसिबल न आहे त तव्हां जेके ठगियूं ड्रोह बि कयो ऐं चओ त अलाह साईं राज़ी थिए असां मां, इहो पॉसिबल न आहे। त हिन मां असांखे इहो सबक़ु मिले थो या इहा असांखे सम्झण मिले थी त असां कंहिं बि ॿिए जे लाइ वापारु वहिंवारु पंहिंजे जेका डेली लाइफ आहे या डेली रूटीन असांजी आहे, वापारु वहिंवारु कयूं पिया ऐं जेको असां ॾेती लेती कयूं पिया असां, त उन में असां कॾहिं बि दगा कूड़ ऐं ठगियूं न कयूं ऐं असां उन में पंहिंजा खरा हुजूं, सचा हुजूं ऐं पंहिंजी ईमानदारी सां ऐं इख़लाक़ सां असां पंहिंजो वापारु वणिजो वापारु कयूं ऐं ॾेती लेतियूं कयूं। असां पंहिंजे जेके फेलो बींग्स आहिनि उन्हनि सां असां जेके सुठे तरीक़े सां पेश अचूं त पोइ असां अलाह ताला जी ख़ुशनुदी हासिलु कंदासीं ऐं उन जी मार्फत बि असांखे मिली वेंदी ऐं उहो असांखां राज़ी थी पवंदो। ऐं ईअं करण सां असांजो जेकी हीअ दुनिया आहे उहा दुनिया बि असांजी बहितरु गुज़रंदी ऐं असांखे जेको पालणहार आहे उन खे बि असां पसी वठंदासीं। अच्छा, इन सिलसिले में असां शाह साईं जो हिकिड़ो ॿियो बैत डिस्कस कयूं पिया त आशिक़ ज़हर पियाक, आशिक़ ज़हर पियाक, पियाक वह पसंद वासन घणो, कड़ी ऐं कातिल जा, कड़ी ऐं कातिल जा हमेशा हिराक, शायराक लगीन लऊं, लगीन लऊं लतीफ़ चए, लतीफ़ चए फ़ना क्या फ़िराक, फ़ना क्या फ़िराक, तोड़े चिकनन चाकत, तोड़े चिकनन चाक, तब आह न सलन आम खे, न सलन आम खे। अच्छा, त हिन बैत में छा साईं फरमाए थो त हमेशह सचा आशिक़ ज़हर पसंदि कंदा आहिनि, हू ज़हर खे ॾिसी ख़ूब ख़ुशि थींदा आहिनि। हर अखरी ऐं वॾींदड़ शइ जा हू सदाईं आदी थियनि था। लतीफ़ जे चवण मूजिबि माण्हू जन खे नींहुं न ओड़ो आहे उहे फ़िराक जी फोड़ाई सबां नाबूदी खे रसियाइनि, पोइ भले खणी संदनि फटनि मां रतु रेला करे पियो वहे त बि पंहिंजे अंदर जी दाह ॿाहिरि आम माण्हुनि ताईं न कढंदा आहिनि। हासिल मतिलबु हिन मां इहो आहे त सचा आशिक़ ज़हर पीअण जा हिराक आहिनि। खेण वह वधीक वणे थो, जंहिंखे महबूब जे इश्क घर करे वियो आहे उहे इन माशूक़ जी जुदाई में पाण पले नथा सघनि ऐं संदसि फ़िराक जी फोड़ाई में चट थी वञनि था। पोइ भली खणी संदनि फटनि में घाह वधंदा रहनि त बि हू आम इंसाननि जेके तसव्वुफ़ खां अणॼाण आहिनि खे अंदरि जो ओझ न सलींदा आहिनि, उन सां शेयर न कंदा आहिनि। ठीकु आहे। अच्छा, हिन सिलसिले में असां शाह साईं जो हिकिड़ो ॿियो बैत डिस्कस कयूं था। 14 चंड तूं, 14 चंड तूं उभरी सासी करी सिंगार
पलक परियां जी न पिरी, पलक परियां जी न पिरी, परियां जे न पिरी, जे हीला करी हज़ार, जे हीला करी हज़ार, जेड़ो तू सब जमार, जेड़ो तू सब जमार, तेड़ो दम दोस्त जो, तेड़ो दम दोस्त जो। अच्छा, त हिन में शाह साईं फरमाए थो, जेको ही बैत आहे इन में शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई चए थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी शान में आहे ही बैत जेको, उन में शाह साईं फरमायो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका सूंहं आहे उहा चंड जी ख़ूबसूरती खां वधीक आहे। मतिलबु चंड खे चए पियो त जेका असांजे होली प्रॉफिट जी सूंहं आहे उहा तव्हां खां वधीक आहे, मतिलबु भेटा कई अथसि, ठीकु आहे। ऐं हिन बैत मां जेको चंड खे मुखातिब थी चवणु चाहे थो शाह साईं, उहो चए थो, ऐं चंड तूं 14 तारीख़ जो सवें सिंगार करे ॾाढो रोशन थी उभरी थो, पर इहा तुंहिंजी रोशनी मुंहिंजे महबूब जे हिकु लम्हे जे जलवे बराबरि बि न आहे। तोड़े जो तूं खणी सवें हीला ऐं बहाना करी, पर मुंहिंजे महबूब जो मटु नथो थी सघी। ऐं चंड तुंहिंजी समूरी जमार या हयाती जेतिरी जेका रोशन आहे उहा महबूब जे हिकु लम्हे जे बराबरि न आहे, ठीकु आहे। त हिन में शाह साईं जेको आहे उहो चंड सां मुखातिब थी करे होली प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मथे भाए पियो ऐं उन खे चए पियो, चंड खे त तव्हांजी जेका रोशनी आहे, भले तव्हां 14 राति में भले सिंगारजी अचो ऐं रोशन थी अचो, तॾहिं बि तव्हांजो जेको रोशनी आहे असांजे होली प्रॉफिट ऐं असांजे महबूब जे मटु बिल्कुलु बि न आहे। ऐं सिर्फ़ु हींअर न आहे, ऐं ईंदड़ वक़्त में बि तव्हांजी जेका आहे बराबरि कोन थी सघंदी। रोशनी जेका हुस्न ऐं सूंहं आहे उहा असांजे नबीअ सां बराबरि थी कोन सघंदी, ठीकु आहे। अच्छा, हिन सिलसिले में असां हिकिड़ो ॿियो बैत डिस्कस कयूं पिया शाह साईं जो। उपटियां त अंधियूं, उपटियां त अंधियूं, पूरियूं पिरी पसंद, पूरियूं पिरी पसंद, आहे अखड़िन, आहे अखड़िन अजब पर पसंद जी। अच्छा, त हिन में हिन बैत में शाह साईं इहो थो फरमाए, हीउ जेको शाह साईं जो बैत आहे त हिन में तसवुफ़ ऐं सूफ़ीमत जी ॻाल्हि खे छॾियो वियो आहे, ठीकु आहे। त हिन भिटाई सादाई इहा ॻाल्हि कई आहे जंहिं ॻाल्हि जो लोक इनकार कंदो रहियो आहे। भिटाई दुनिया खे अहिड़ी रीति त्याग ॾिनो आहे जो हू दुनिया अंदरि रहंदे बि दुनिया खां दूरि आहे। भिटाई साहिबु चवणु चाहे थो, या हिन जो जेको हासिलु मतिलबु आहे या सम्झणी आहे, क्रक्स आहे, उहो इहो आहे त इबादत जो जेको असुलु रूह आहे उहो इहो आहे त रिया ऐं ॾेखार करणु न घुरिजे। बिल्कुलु जॾहिं माण्हू मुराक़बो कंदो आहे त अखियूं बंदि कंदो आहे, ऐं अखियूं बंदि करण सां ई महबूब जो मुशाहिदो माणे सघिजे थो। खुलियल अखियुनि सां त माण्हू खे ॿियो जहान नज़र अचे थो जेको खेसि लालच ॾिए थो, मंझंसि मोह पैदा करे थो ऐं ख़ुदा खां परे करे छॾे थो। मुराक़बे जे मज़े जी ॻाल्हि अखियूं बंदि करण सां आहे, न कि अखियूं खोलण सां। इन करे ई भिटा इहा ॻाल्हि कई त जॾहिं मां अखियूं खोलियां थो त उहे अंधियूं थियो पवनि, ऐं जॾहिं उन्हनि खे बंदि करियां थो त उहे महबूब खे ॾिसनि थियूं। छो त अखियूं बंदि करण सां माण्हू पंहिंजे अंदर में झाती पाए थो, ऐं पंहिंजे अंदर में झाती पाइण सां ई ख़ुदा सां मुलाक़ात थिए थी। इन करे त ख़ुदा त इंसान जे अंदर में ई वेठो आहे। इहा ई ॻाल्हि आम इंसान खे सम्झ में नथी अचे, जिन लाइ भिटाई अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। मतिलबु इहो आहे त असांखे पंहिंजो पाण बि ॾिसणु खपे त असां में अलाह साईं बिल्कुलु मौजूदु हुजो। उहो पाण चए थो त मां तव्हांजी जेका साह वॾग आहे उन खां तव्हांखे मां क़रीब आहियां, ठीकु आहे। त असां बि इन मां असांखे इहो ज़ाहिर थिए थो त असां बि पंहिंजे पालणहार खे ॻोल्हा जी कोशिशि कयूं, उन खे ॻोल्हियूं, ऐं उन खे ॻोल्हणु को ॾुखियो न आहे। उन जे लाइ असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो पवंदो, ठीकु आहे। अच्छा, ॿियो असां शाह साईं जो शेयर डिस्कस कयूं था। हीउ जेको असांजे रोज़मर्रा जी लाइफ ते सुठो असांखे सबक़ु ॾिए थो। चए थो त कॾहिं पंहिंजे कन थी, कॾहिं पंहिंजे कन थी
कॾहिं थिजे वात कॾहिं थिजे कात कॾहिं थिजे कात कॾहिं थिजे बकरो। अच्छा, हिन बैत में छा साईं चए थो त माण्हू सदाईं हिकु करो न हूंदो आहे। ठीकु आहे, चए थो त जीअं दरिया बि हिकु करो नथो थिए ईअं इंसान बि हिकु करो नथो थिए। कॾहिं भरी में, कॾहिं भाकुर में, कॾहिं थोरो आहे, कॾहिं घणो आहे। इन करे परेशान न थियणु घुरिजे ऐं माण्हू खे कॾहिं त ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधणु घुरिजनि ऐं कॾहिं वरी पंहिंजी मुदा बि बयानु करणु घुरिजे ऐं कॾहिं कात थिजे त उन लाइ बि तयारु रहणु घुरिजे त कॾहिं बकर बि थियणो आहे, जेको काती हेठां अचिणो आहे। माण्हू जेकॾहिं सदाईं इहो सोचे त मां सिर्फ़ु ॿियनि मथां हुक्मरानी करण लाइ पैदा थियो आहियां या ॿियनि जी ग़ुलामी करण लाइ ई ॼाओ आहियां, त इहा उनजी सोच ग़लति आहे। छो त ईअं सोचण सां ज़िंदगी ॾुखी गुज़रंदी। जेकॾहिं ज़िंदगी खे सणाओ ऐं सवलो गुज़रणो आहे त पोइ शाह साहिब जे इन शहर ते अमल करिणो पवंदो। यानी कॾहिं तव्हांखे तकलीफ़ूं ईंदियूं, कॾहिं तव्हांखे अहंज ईज़ा ईंदा, कॾहिं तव्हां ख़ुशियुनि में हूंदो, कॾहिं तव्हां फ़रहत में हूंदो, कॾहिं तव्हां सुकून में हूंदो। त इहो ज़िंदगी जो जेको आहे हिसो आहे। त तव्हांखे हिकु करियूं शयूं तव्हांखे कोन मिलंदियूं। जीअं दरिया तव्हां ॾिठो आहे, कॾहिं उन में एॾियूं छोलियूं हूंदियूं आहिनि जो तव्हांखे बिल्कुलु ॾिसी करे डपु ऐं ख़ौफ़ थींदो त इहो ख़ुदा न ख़्वास्ता टुटी पए त केॾो न तबाही आणींदो। उन वांगुरु त जेको दरिया जेकॾहिं हिकु करो नथो थी सघे त इंसान जी जेका ज़िंदगी आहे उन में बि इहे लाह चाढ़ा उन जे मुक़दर में आहिनि। इन लाइ जेकॾहिं तव्हां वटि सुठो वक़्तु आहे त तव्हां अलाह साईं जो शुक्र अदा कयो ऐं ख़ुशि रहण जी कोशिशि कयो, ॿियनि खे फैसिलिटेट कयो, हेल्प आउट कयो, ॿियनि सां भलायूं कयो, चङायूं कयो, कंहिंजा वेरी न थियो। जेकॾहिं तव्हां ते ॾुखियो वक़्तु आहे त उहो सब्र सां, तहमुल सां ऐं उन खे चऊं पंहिंजी दूर अंदेशी ऐं उन खे पंहिंजे अकुल जे इस्तेमाल सां पंहिंजे इन वक़्त खां पंहिंजो पाण खे ॿाहिरि कढी अचो। छो त जेके नाकामियूं हूंदियूं आहिनि या तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि उहे बि ख़ुशियुनि जे लम्हनि वांगुरु वक़्ती हूंदियूं आहिनि। का बि शइ न रहंदी आहे हमेशह। अंग्रेज़ी में आहे त नथिंग लास्ट्स फॉर एवर। लाइकवाइज़ त जेका तव्हांजा ॾुख तकलीफ़ूं आहिनि या तव्हांजा सुख सहूलियतूं आहिनि इहे कॾहिं बि हमेशह न रहंदियूं। जेकॾहिं तव्हां वटि अॼु गिलम गालीचा, गुल फुल, महलात, तव्हां वटि वॾियूं वॾियूं जायूं आहिनि, वॾी वॾी मिल्कियत आहे, वॾियूं गाॾियूं आहिनि ऐं वॾियूं तव्हां वटि अथॉरिटी आहे, पावर आहे, पोज़ीशन आहे, त इहो तव्हां न भायो त तव्हांजो इहो हमेशह हूंदो। इहो तव्हांजो आर्ज़ी आहे। वरी जेकॾहिं तव्हां वटि तकलीफ़ूं आहिनि ऐं तव्हां वटि हीअं जेको आहे करंटली ऐं फेल्यूअर्स खे फेस कयो पिया, तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियो पिया ऐं तव्हां वटि जेके फाइनेंशियल या जेके और क्राइसिस आहिनि तव्हां वटि, त उहे बि तव्हांजा हमेशह न रहंदा, उहे बि तव्हांजा वञण वारा आहिनि। त इन जे हिसाब सां तव्हांजी जेका लाइफ आहे उहा लाइफ जेका आहे उहा तव्हांजी अप्स एंड डाउन सां बिल्कुलु भरियल आहे। उन में ॿई शयूं तव्हांखे मिलंदियूं, हिकिड़ो पासो तव्हांखे बिल्कुलु नथो मिली सघे। उन जे लाइ पंहिंजो पाण खे मेंटली तयारु रखिणो आहे। अॼुकल्ह असां ॾिसूं पिया जेको सुइसाइड वारा केसिस असां वटि पाकिस्तान में जाम थियनि पिया। उन जे लाइ हीउ पैगाम आहे त जेकॾहिं तव्हां वटि वक़्ती तव्हां वटि हिकिड़ो नाकामी आई आहे ऐं वक़्ती तव्हांखे मुंझारो आहे, वक़्ती तकलीफ़ आहे, त इहो तव्हांजो हमेशह कोन रहंदी। इन लाइ सब्र कयो ऐं पंहिंजी जेका हयाती आहे, ज़िंदगी आहे, उनखे कोशिशि करे अॻिते गुज़ारण जी कोशिशि कयो। तव्हां ॾुखियनि लम्हनि मां निकिरी ख़ुशियुनि में अची वेंदा। असां हिकिड़ो ॿियो बैत छा साईं जो डिस्कस कयूं पिया। ससुईअ लंघियो सो, ससुईअ लंघियो सो मर्द जहीं मात कया, जबल वॾो जो निमिड़ नूण मिड़ोई, नूंहं खे निमिड़ मिड़ोई नींहं खे मिड़ोई। अच्छा, त हिन बैत जी तशरीह हिन रीत आहे त शाह साहिब ससुई जी बहादुरी ऐं साबित क़दमी यानी स्टीड फास्टनेस जी ॻाल्हि कई आहे। जेकॾहिं गौर सां ॾिठो वञे त शाह साहिब शाइरी ई साबित क़दमी जो हिकु मिसाल आहे। हू चवे थो त जेको माण्हू साबित क़दम थी को बि कमु करणु चाहे थो त दुनिया जी का बि ताक़त खेसि रोके नथी सघे।
ऐं जेकॾहिं कामयाबु नथो थिए त पोइ पक ॼाणे त संदसि साबित क़दमीअ में का खोट रहिजी वियल आहे। हिन बैत में शाह साईं फरमाए थो त ससुई जेका हिकु कमज़ोर ऐं अणसुही औरत आहे ऐं उन जा रस्ता वग़ैरह न ठहियल आहिनि, अहिड़ा जबल ऐं रस्ता पार कया आहिनि जिन जबलनि ऐं रस्तनि मर्दनि खे बि मात करे छॾियो आहे। ससुई जेकॾहिं अहिड़ा ॾुखिया ऐं अणांगा रस्ता ऐं पहाड़ पार कया आहिनि त उन में साणसि गॾु संदसि इश्क ऐं साबित क़दमी आहे, तॾहिं अहिड़ो अहंजो कमु बि उन लाइ सांझो थी पियो आहे। अहंजो मतिलबु जेको आहे त ॾुखियो ऐं सांझो माना आसान, ठीकु आहे। त हू फरमाए थो जेको वॾो जबल आहे उहो बि ससुई जी हिमत ऐं बहादुरी ऐं इश्क अॻियां माना निवड़ी बीठो आहे, माना टकरी चऊं, नंढी टकरी आहे जंहिंखे माण्हू सवलाई सां पार करे वञे थो। इहा साबित क़दमी ऐं इश्क जी ताक़त इहा आहे जेका हिन रीति बयानु कराए थी। त उन सिलसिले में अगेन असां डिस्कस कंदासीं, जेकॾहिं वक़्ती लाहा चाड़ा तव्हांजी ज़िंदगी में अचनि था ऐं तव्हां उन वक़्ती लाहनि चाड़नि खे ॾिसी करे घबराइजी वञो, परेशान थी वञो था ऐं पंहिंजी जेका सोच आहे ऐं ख़्वाब खे साबिया करण जी कोशिशि में आहियो, तव्हां गिव अप कयो था ऐं पंहिंजो पाण छॾे था ॾियो, त पोइ तव्हांजो जेको लाइफ आहे उहा ससुई जी चऊं जेका जुस्तजू आहे, जदोजहद आहे ऐं उन जी जेका साबित क़दमी आहे उन ते तव्हां पूरा न थियल हो। त जेकॾहिं तव्हां वटि इन मां असांखे इहो सम्झण मिले थी, इहो सबक़ु मिले थो त जेकॾहिं तव्हां असांजी ज़िंदगीअ में वक़्ती लाहा चाड़ा अचनि था, वक़्ती तकलीफ़ूं अचनि थियूं, त उन्हनि खे असांखे बिल्कुलु सब्र सां ऐं बर्दबारी ऐं साबित क़दमी ऐं दिलेर सां मुंहुं ॾियणो आहे, तांजो असां उनखे आसानी सां किरास करे उन खे असां मात ॾेई वठूं। जेकॾहिं असीं इन्हनि तकलीफ़ुनि हंजनि ईज़ान खे मात न ॾींदासीं, उन्हनि सां उनखे मुंहुं ॾियण जी कोशिशि न कंदासीं, त उहे असांखे हलाक करे छॾींदा ऐं असां कंहिं कम जा न रहंदासीं। त इन मां ज़ाहिर आहे त जेकॾहिं असांखे शाह साईं जी इन सिटनि खे ॾिसी करे इहो असांखे प्रणु खपे त असां जेके असां वटि जेके हार्डशिप्स ईंदियूं असांखे उनखे फेस करिणो आहे ऐं उन्हनि मां पंहिंजो पाण पंहिंजी मदद सां ऐं पंहिंजे सब्र सां, पंहिंजे तहमुल सां, स्टीड फास्टनेस सां उन्हनि मां क्रास करिणो आहे। त इन सिलसिले में असांजो जेको अॼु वारो जेको लेक्चर हुयो नंढो, असां कुझु शेयर डिस्कस कयासीं। उमेदु आहे त तव्हांखे इहे फ़ाइदेमंद ऐं लाभायता साबित थींदा ऐं इन सिलसिले में असां हिकिड़ो ॿियो लेक्चर बि शाह साईं जे बैतनि ते रखंदासीं तव्हांखे थोरो फैसिलिटेट कयूं ऐं हेल्प आउट कयूं। त इन सिलसिले में तव्हां अगेन मां डिस्कस कंदुमि त जेकॾहिं तव्हां बैतनि जी तशरीह वारो क्वेश्चन अटैम्प्ट करण जा टेक्निक्स ऐं जेके ट्रिक्स आहिनि, टिप्स आहिनि, उहे तव्हां कॉपी करणु चाहियो था ऐं पंहिंजी कॉपीअ में इम्तिहान वारे ॾींहुं अप्लाई करणु चाहियो था त काइंडली असांजे यूट्यूब ते जेको असांजो वीडियो रखियलु आहे उहो तव्हां वञी ॾिसी सघो था ऐं उन मां इहे शयूं तव्हां सिखी करे पोइ जेके ही बैत आहिनि या जेके ही सिटूं आहिनि त इन में तव्हां उहा प्रैक्टिस कयो। उहो प्रैक्टिस करे उन बुनियादनि ते जेके शयूं मां डिस्कस कयूं आहिनि उन बुनियादनि ते तव्हां प्रैक्टिस कयो। इन खे वरी कंहिं सीनियर खां, कंहिं उस्ताद खां चेक करायो। इहे तव्हांजे लाइ इनशाला वॾी फ़ाइदे वारियूं साबित थींदियूं ऐं इम्तिहान वारे ॾींहुं तव्हांखे बाक़ाइदा पीस ऑफ केक फील थींदियूं। इन सां गॾु असांजो जेको अॼु वारो लेक्चर आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं दुआ यादि कंदा ऐं अलाह साईं तव्हांजो हामी नासिर हुजे।